शमा खातून गांगरो 2 महीना खनि थी विया आहिनि। मुंहिंजी अनिला खातून मुंहिंजे घर में अची करे माण्हू गोरियूं हणी फेर करे भॼी विया। मां एफआईआर कराई, नामालूम कराई। मां चयो जीअं मूंखे असलियत जी ख़बर पवे त मां जेको आहे उन्हनि खे मां खोलींदमि। कुझु चइनि 5 ॾींहं खां पोइ ते 50 माण्हू वठी अचे, मोहम्मद नवाज़ कलोड़ो ऐं इहो सालियो कलोड़ो, इहे ॿई पीउ पुट 50 माण्हू वठी अचे असांजे घर आया। उन्हनि चयो असां तुंहिंजे मेड़ वठी आहियूं, असां तुंहिंजा गुनहगार आहियूं, असां तोखां माफ़ी वठूं था। मां चयो माफ़ी वठो था, हाली मूंखे छॾियो, मां सोचां पोइ तव्हांखे ॿुधाईंदमि। 2 ॾींहं 3 मस गुज़रिया। मां वियमि थाणे ते। मां चयुमि रहमतपुर वारे हथवारनि खे बाबा त मुंहिंजे हिन माण्हुनि जा नाला खोलियो, असली मुजरम ज़ाहिर थिया आहिनि। हुननि मुंहिंजा नाला कोन खोलिया आहिनि। आईओ जा हिसाब ॾे भॼी आहियां, शिशन कोर्ट, हाई कोर्ट, जाॾे ताॾे भॼी आहियां। न मुंहिंजा नाला था खोलनि, न कुझु आहे। उल्टो केस मुंहिंजे मथां ई कनि था त जेको आहे फलाणीअ जा छोकिरा, फलाणी आहे, माना हे ई न कूड़ा मुंहिंजे मथां इल्ज़ाम, कूड़ा कागज़ ब्लैकमेल कनि था। पहिरियां साल कुझु अॻ में बि हे मूंखे प्रेशर रखंदा ईंदा मुंहिंजी अनिला खातूअ खां। उन खां बाद में बि हाणे मूं वटि हिन जा सबूत आहिनि, मेड़ जा मूं वटि मोबाइल में सबूत आहिनि। जेके जेके मूंखे धमकियूं ॾेयूं आहिनि, जेॾी महिल मुंहिंजी नंढड़ीअ खे मारियो अथऊं, उहे बि मुंहिंजा सबूत मूं वटि पिया आहिनि। हाणे मूंखे ब्लैकमेल था कनि। मां थाणे ते वञा थी त जेका नाला नथा हुननि जा खोलनि। मां IG सिंध, SP, DSP, परसाला जेके बि माना आहिनि अमीर ऑफिसर, मां उन्हनि खे अर्ज़ु थी कयां त मोहम्मद सालियो ऐं मोहम्मद नवाज़ कलोड़ो इहे मुजरम आहिनि, मुंहिंजा खूनी आहिनि, मुंहिंजी न्याणीअ जा। इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मुंहिंजो हक़ु कयो वञे। जे मुंहिंजो इंसाफ़ कानून न कयो त मां क्लब में अची पंहिंजी फैमिली वठी मां पाण खे बाहि ॾेई साड़ींदमि। मुंहिंजो हक़ु कयो वञे। मूंखे ब्लैकमेल कंदा वञनि, मूंखे परेशान था रखनि। बसि इहा मुंहिंजे मथां। अॼु खां 2 महीना अॻु में मुंहिंजी न्याणीअ खे घर में क़तल कयो वियो ऐं असां FIR नामालूम दाख़िल कराईसीं। ऐं उन खां बाद में असां वटि मेड़ करे असां वटि उन्हनि जो वीडियो बि मौजूदु आहे ऐं उन्हनि जूं धमकियूं बि मौजूदु आहिनि। असां ॿीहर वरी थाणे ते वियासीं। SI खे IO खे चयोसीं बाबा असांजा नाला खोलियो। असांखे हाणे यकीन थी वियो आहे, असांजे मेड़ करे आया आहिनि, बाबा असां तव्हांजा ॾोही आहियूं, असांखे तव्हां बच कयो ऐं असां सां फ़ैसिलो कयो। असां हिननि खे चयोसीं बाबा हाली तव्हां सबुरु कयो, असां हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। असां फौरन ई अची 5 ॾींहंनि खां बाद थाणे ते अची असां पेश थियासीं ऐं IO खे ऐं SI खे चयोसीं बाबा असांजा नाला खोलियो। असांखे यकीन थी वियो आहे त हे माण्हू असांजा ॾोही आहिनि ऐं हिननि असां सां फ़ैसिले जी वार कई आहे। असां हिन जे करे गिरफ़्तार कराइणु चाहियूं था ऐं असांजो हक़ु थियो वञे। असांजो हक़ु न थियो आहे। मां फ़ौजी रिटायर आहियां आर्मी जो ऐं मां फ़ौजी इदारनि खे बि अपील थो कयां त मुंहिंजो हक़ु कयो वञे। SP साहिबु, DIG साहिबु ऐं सिंध कोर्ट, शीशन कोर्ट, हाई कोर्ट, तमामु इदारनि खे मां अपील थो कयां त मुंहिंजो हक़ु कयो वञे। बेगुनाह मुंहिंजी न्याणीअ खे मारियो वियो।